खैरपुर में राजपर बिरादरी तहफ़ुज़ लाइ प्रेस क्लब पहुची वई। प्यार जो परणो कंदड़ नज़ीर हुसैन संदसि ज़ाल समीरा ऐं ॿियनि दहींदे चयो त 2 साल अॻु अदालत में परणो करण तां नज़ीर हुसैन जो पीउ नियाज़ हुसैन ऐं चाचो ज़हीर अली जान जा वेरी बणिजी विया आहिनि। हुननि चयो त नज़ीर हुसैन खे वालिद ऐं चाचे अगवा कयो। केस दाख़िल करण ते पुलिस खेसि हथु करे वरितो। जो परणो कयो हुयो 2 साल पहिरियां, उन खां पोइ असां मतिलबु वरी बि हिन वारदात असां ते कई हुई। असां कोर्ट में अची मौजूदु थियासीं पंहिंजे महफ़ूज़ लाइ त असांजी भेण जेके कुझु बि न थिए। हिकु चकर बि आया आहियूं, ॿियो चकर बि कोर्ट में आया आहियूं। हुन पंहिंजे पुट खे लादवा करे छॾियो हुयो। जेका कावश असां वटि बि पई आहे हुननि वटि बि पई आहे। जिथे बि खणी था अचनि कावश ॾेखारीनि था त असां लादवा करे छॾियो आहे। हाणे कुझु ॾींहंनि खां पहिरियां हिन जी नंढड़ी फौत थी वई। ही घर आयल हुयो शहर मेरापुर। शहर में जीअं निकितो सब्ज़ी वठणु वियो त हिन खे सोट पंहिंजो अज़र अगवा करे वियो त घरे त असांखे इहो शक न हुयो त ही पंहिंजे घर मौजूद आहे। नज़र मोहम्मद नियाज़ मोहम्मद जे पुट खे त असांखे इहो ई शक हुयो त ही पंहिंजे मतिलबु घर मोटी ईंदो या ड्यूटीअ ते वियल आहे। असां कराची वियासीं, उतां ॻोल्हा करे मोटी आयासीं। वरी असां हिते पंहिंजी मिटनि ॾे माइटनि ॾे अचूं वञूं पिया त ही लभंदो, पर असां वॾी 3 ॾींहं कोशिशि कईसीं। असांखे ख़बर न पई त ही ईंदो मोटी। नज़ीर हुसैन ऐं ॿियनि अपील कई त खेनि तहफ़ुज़ ॾेई हयाती बचाई वञे। विज़िट करियो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.com।